ही आहे केल हिते पहुता आहियूं। ही सरदार नूर मोहम्मद वारी गाॾी ऐं हे भाऊजानी वारी गाॾी। ही पार्किंग में हिते बीहंदियूं। असां सभु जेके आहियूं सो किराए जी गाॾी कराई आहे। हाणे हुन किराए जी गाॾी ते वेंदासीं अड़ंगकेल उते राति स्टे कबो ऐं सुभाणे वरी उतां वापसी कबी। हीअ पार्किंग आहे हिते केल शहर जी। हिते मुख़्तलिफ़ गाॾियूं बीठियूं आहिनि सभु ऐं हीअ आहे पार्किंग। हिते गाॾियूं सेफ रहंदियूं। अड़ंगकेल असां हिन गाॾी ते वेंदासीं। इहा आहे पिकअप, टोयोटा पिकअप। सॼी संगत हिन ते हाणे वेंदासीं ऐं हिन ते रवाना थींदासीं अड़ंगकेल जे लाइ न। पोइ राति स्टे कबो। हीअ असां सां गॾु हूंदी गाॾी ऐं उनखां पोइ वरी हिन सां ई वापसी अचिबो। हिते वरी पोइ पंहिंजनि गाॾियुनि ते सफ़र शुरू थींदो। हिते मुख़्तलिफ़ गाॾियूं ॿियूं बीठियूं आहिनि। रस्तो अॻिते जेको आहे सो नंढियुनि गाॾियुनि जो न आहे, इन करे चवनि था त वॾी गाॾी वञी सघे थी 4x4। सो तक़रीबन माण्हू जेको आहे सो नंढियुनि गाॾियुनि वारा हिते पंहिंजूं गाॾियूं विहारे पोइ रेंट ते गाॾी कराए उन ते जेके आहिनि से वञनि था। ही टोयोटा जी हीअ गाॾी बीठी आहे। ॾाढियूं बहितरीनु गाॾियूं आहिनि ही हिन जबल जे इलाइक़े जे लाइ। हीअ जंहिं ते असां वेंदासीं पिकअप हाईलैक्स टोयोटा। इहा गाॾी बहितरीनु गाॾी आहे। इन खां अलावा ही बीठियूं आहिनि पजेरो। तमामु बहितरीनु गाॾियूं आहिनि हिन इलाइक़े जूं। हीअ आहे हाजी साहब जी गाॾी। हाजी साहब हाणे असांखे वठी वेंदो अड़ंगकेल ते। अॻियां भाऊ लीडर वेठो आहे, हेॾां भाऊ जानू अमजद ऐं मां पोयां पाउडर रहंदो आहे। राति असांखे पवंदी अड़ंगकेल में। वधीक गाॾी ताऊबट। अच्छा ताऊबट अच्छा राति ताऊबट में पवंदी असांखे। साईं ही अची विया आहियूं ताऊबट। हाणे राति हिते रहिबो। हीअ आहे साम्हूं असांजी रिहाइश गाह ऐं हींअर संगत सॼी जेका आहे सा ही साम्हूं रेस्टोरेंट आहे, होटल आहे। रेस्टोरेंट त न, होटल चइबो। हिते अंदरि संगत वेठी आहे, लंगर कंदासीं। लंगर खां पोइ जेको आहे थींदो। संगत सॼी वेठी आहे हिते। दाल माश, दाल चना, चांवर हितां जी डिश जेका आहे उन सां गॾु कढ़ाई आहे चिकन जी, उन सां गॾु काफ़ी सारा आइटम आहिनि। ईंदा त पाण असीं बाक़ाइदा ज़ाइको ॿुधाईंदा। बाक़ाइदा असां उतावला आहियूं। माना कश्मीर जो जेको माना स्पेशल डिश आहे उहो आहे दाल लोबिया ऐं अछा चांवर। वाह जेके असां वटि दफ़ा खाई चुका आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। हाँ साईं बहरहाल साईं हिननि जो होटल असांखे ॾाढो वणियो। होटल ॾाढो अट्रैक्टिव आहे, छो त सॼो काठी जो कमु थियल आहे। मुकम्मल केॾी सफ़ाई, हा माशाल्लाह, हर शइ A to Z बाक़ाइदा कमु थियल आहे। त रेस्ट हाउस होटल हर शइ जेको आहे तमामु बहितरीनु ठहियल आहे।